ख़ैर मुंहिंजी नई किताबु लिविंग बियॉन्ड योर फीलिंग्स जीअं तव्हांखे क़ाबू न करे। मूंखे ख़ुशी आहे अॼु असां सां गॾु आहिनि एंडली स्टैंडी नॉर्थ पॉइंट चर्च जा पास्टर जेका मूंसां गॾु आहिनि। एंडली तव्हांखे ॿीहर ॾिसी करे ख़ुशी थी। भावना जे बारे में कल्ह तव्हां हिते जेकी अची मां बि ख़ुशि आहियां जॉयसी, धन्यवाद। सुठी ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, एतिरी सुठी जेके लिखंदा न आहियूं, पर हिकु ॻाल्हि जेकी असांजे मन में हूंदी आहे, भावना हूंदी आहे, ख़ासि करे उहा भावना जेकी सुठी न हूंदी आहे, ख़ासि करे उहा जाम मजबूती सां तेज़ी सां महसूस हूंदी थियणु। आहे, तॾहिं असां पंहिंजे पाण सां पुछंदा आहियूं आख़िर मूंखे छा महसूसु थियो। ऐं मां पंहिंजी मंडली खे सेखारियो आहे जॾहिं गुस्सो या परेशानी ईंदी आहे या जॾहिं मन में भावनाऊं थींदियूं आहिनि तॾहिं अहिड़ो कुझु थींदो आहे जेको तव्हांखे न मिलियो, ऐं अगरि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त संभव आहे कि तव्हांखे चङी जॻह मिली वेंदी त तव्हां बहितर फ़ैसिलो कंदव ऐं तव्हां उन ॻाल्हियुनि जे चवंदव जेके आमतौर ते चवंदा आहियूं जेको असां हासिलु कोन था करे सघूं। ऐं मां इहो सिखंदो आहियां याकूब जी पन्नी सां। याकूब 4 याकूब इहो सवाल पुछियो आहे उमीद सां कि तव्हां इहो सेखारींदो हूंदो। उहो चवंदो आहे तव्हांजे लाइ ऐं झगड़े जो मक़सदु छा आहे, ऐं तव्हां अगरि ॿी करे चवंदा। जाम ख़ैर सुठी ॻाल्हि अहिड़ो आहे। जाम वजह आहिनि जंहिंजे करे असां विढ़ंदा आहियूं। याकूब चवंदो आहे हीअ कोन आहे, कारण सिर्फ़ु हिकु ई आहे, तव्हां जेके चवंदा आहियो तव्हांखे न मिलंदो आहे। मां पंहिंजे ॿारनि खे बि इहो ई सेखारींदो आहियां जॾहिं गुस्सो या परेशानी ईंदी आहे या जॾहिं मन में भावनाऊं थींदियूं आहिनि तॾहिं अहिड़ो कुझु थींदो आहे। जाम सुठो, छो त इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे तरफ़ वधीक हलंदा आहियूं, जेको मां तव्हांखे ॿुधायो कल्ह सिखियो आहे ऐं तव्हांखे ॿुधायां थी जेकी ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं उहा ज़िमेदारी मूंखे प्रभु ॾिनी आहे ऐं प्रभु चयो आहे कि तोखे इहो सेखारिणो आहे ॿिए खे, ऐं तव्हांखे ख़ुशि रहणो आहे। ख़ुशि कोन आहियो सही पर आहे। तव्हांखे रहणो आहे। अगरि तव्हां मूंखे ख़ुशि कंदव त मूंखे गुस्सो न थींदो, मूंखे कोई बदिले जी भावना न ईंदी। प्रभु वटि तव्हांखे चवणो आहे ऐं इहा प्रार्थना करणी आहे त तव्हांजी ज़िमेदारी आहे ऐं तव्हां पाण कंदव सही आहे। पंहिंजे लाइ। तव्हां पाण खे ख़ुशि रखंदव, ॿियनि खे ॾोह ॾियणु बंदि कंदव हमेशह। हलूं था अॻियां जेके जाम ख़राब थी वेंदियूं आहिनि त असांखे ख़बर पवंदी आहे। ऐं कुझु मामलनि में ख़ासि करे शादी में जॾहिं घोट या ज़ाल पंहिंजे साथी जी इच्छा पूरी नथी करे सघे, जीअं कि कल्ह तव्हां ॿुधायो, तॾहिं कहिड़ा दफ़ा ईअं ई थींदो आहे कि उनजो मन पंहिंजे साथीअ मां ख़राबु थी वेंदो आहे ऐं पोइ पंहिंजी इच्छा पूरी करण जे लाइ पंहिंजे साथी या ॿारनि मां या ॿिए कंहिंखे पंहिंजे गुस्से जो निशानो ठाहींदो आहे ऐं जंहिंजी तकलीफ़ ॿिए कंहिंखे थींदी आहे। मां जाम सालनि ताईं पंहिंजे पीउ जी सज़ा पंहिंजे घोट खे ॾींदी रहियमि, पर ईअं अनजान हुयमि। मूंखे हिन ॻाल्हि जी जाम दुख हा, आहे। इहे न मिलियल बिंदु आहिनि। ऐं ॾिसो, असांखे वेही करे पंहिंजी भावनाउनि मथां संपर्क प्रक्रिया करणु खपे ऐं सोचणु खपे, चर्चा करणु खपे कि असां ईअं छो था कयूं ऐं पुछूं था। ऐं जंहिंमहिल असां पंहिंजी भावनाउनि सां गॾु जीअणु खपे। ऐं हिकु लेखक जंहिंजो नालो आहे वॉचमैन नी, उन किताब में लिखियो आहे भावनाउनि खे विश्वास जो नंबर 1 दुश्मन करार ॾिनो आहे, ऐं मां हिन खे पर मञींदी इहो आहियां। दुर्भाग्य आहे छो त भावनाउनि खे परमेश्वर ई ठाहियो आहे, पर इहो उत्पत्ति जो हिसो आहे। ऐं सुखी शादी, ख़ुशियुनि सां भरियल चांद या पंहिंजे बचपन जो कुझु यादगार पल हुजणु, नंढपण जो कुझु सुठी यादियूं, त हिन सभई लम्हनि सां जुड़ियल अहसास ई असली में हुन खे यादगार ठाहींदो आहे। हुननि यादियुनि खे यादि करे असां ख़ुशि थींदा आहियूं ऐं मां सुहाणे अहसास खे ख़ुशी समझंदो आहियां जेके मूंखे यादगार जॻहनि जी ते वठी वेंदी आहे। बराबरि। ऐं हुनमें इहा क्षमता आहे कि मां उन जॻह ते वधीक न रहां ताकि असांजे अंदर जी भावनाउनि जो स्वस्थ संतुलन सही रहे ऐं असांखे यादि रहे कि प्रभु असांखे भावनाउनि छो ॾिनियूं आहिनि। मां मञा थो कि हिन खां असां जाम चङी तरह फ़ैसिलो करे था सघूं। ख़ैर मूंखे लॻंदो आहे कि हिकु ॿी ॻाल्हि असांखे पंहिंजे ॾिसण ऐं ॿुधण वारे खे इहो चवणु खपे कि भावनाउनि खे हमेशह सही आहे। सच न ॿुधायो। अगरि तव्हां हुनखे सच ॿुधाईंदव, अहसासु कंदव कि तव्हांखे सच कोन थी रहियो आहे, त तव्हां उन खां कुझु ॻाल्हियूं न करे सघंदव ऐं उहा चर्चा न कंदव। ऐं तव्हांजी जेकी किताब आहे एनिमीज़ ऑफ द हार्ट, हिकु दफ़ो वरी ॿुधाईंदा? दोष भावना, गुस्सो, लालच ऐं जलन। ठीकु आहे। ख़राब भावना, गुस्सो, लालच, जलन। त पहिरियों दोष भावना रखंदसि। मुंहिंजे मन में कूड़ो दोष आहे, छो त नंढपण में मूं ते थियल ज़ुल्म जे करे मूंखे सुठो महसूसु कोन थियो ऐं एतिरो मोह हुयो त आयम ताईं अगरि मां कुझु ग़लति कयो आहे ऐं पछतावो करे प्रभु खां माफ़ी वरिती आहे त परमेश्वर ज़रूरु माफ़ कंदा। ऐं उन खां पोइ बि मां पाण खे दोष ॾियां त उहो पवित्र आत्मा कोन आहे जो मूंखे चई रहियो आहे कि तूं कुझु सही आहे। ग़लति कोन कयो आहे, छो त कुझु अहिड़ा असांखे दोष भावना न थींदा आहिनि। असांखे सही ॻाल्हि कयल उहे ॻाल्हियूं जेकी हूंदियूं आहिनि असांखे दोषी मञींदी आहिनि ऐं सही। महसूसु थींदो आहे कि असांजो इस्तेमालु करे रहियो आहे ऐं जेको असांखे पाण ते नियंत्रण करणो आहे ऐं महसूसु करे असांखे उहो जाॻाइणो आहे। हा, दोष भावना ठहंदी आहे कि मां कंहिंजे कर्ज में ॿधल आहियां, कर्ज में सही। कर्ज में कर्ज में कर्ज में कर्ज में। पर दरअसल इहे 4 अहसास मां ॿुधाईंदुमि
कि कीअं कर्ज़ ऐं कर्ज़दारनि जो रिश्तो ठाहींदो आहे। असां में ऐं ॿिए में इहो दोष भावना सां कर्ज़ ऐं कर्ज़दारनि जो रिश्तो इहो आहे कि मां कर्ज़दार आहियां, सही। मां कुझु कयो आहे हिन करे मां तव्हांजो कर्ज़दार आहियां। त जेको कोई बि पंहिंजी दोष भावना जी जड़ सां न निपटाईंदो आहे हुननि खे पंहिंजे हर रिश्ते में लॻंदो आहे हीअ मां तव्हांजो कर्ज़दार आहियां। तव्हां में कर्ज़दार हुजण जो अहसास ई ठहियलु हूंदो आहे। तव्हां सोचींदा आहियो कि हो दुखी आहे जंहिंजे करे तव्हांजो व्यवहार चिड़चिड़ो थी वेंदो आहे। प्यार जो इज़हार में असां उत्कट थींदा आहियूं, सही। हुननि जी सेवा करण में चिड़चिड़ा थींदा आहियूं, छो त असां मोटाइण चाहींदा आहियूं। मोटाइण दोष भावना माण्हुनि खे खाई वेंदी आहे ऐं हिन ई जे कारण तव्हां पाण खे या के ॿिए माण्हू खे ख़राब हालतुनि जो शिकार ठाहींदा आहियो। हिन करे दोष भावना सां गॾु ऐं जड़ सां निपटाइण जाम ज़रूरी हूंदो आहे, जीअं त तव्हां कुझु खोज कयो आहे। ऐं दोष भावना ख़ासि करे वॾी समस्या आहे हिते, ख़ासि करे उन्हनि माण्हुनि लाइ जेको प्रभुअ सां गॾु क़रीबी रिश्तो रखंदा आहिनि ऐं जेको प्रभु जी सेवा करणु चाहे थो ऐं तव्हांखे फ़िक्र हुजे हुन ॻाल्हि जी सही कि प्रभु तव्हांजे बारे में छा था सोचनि ऐं तव्हांजे मन में दोष भावना कोन हुजे ऐं तव्हां प्रभुअ जी आवाज़ ॿुधो था। जॾहिं तव्हां प्यार सां ॿुधो था, दोषी महसूस था कयो, उहो फालतू आहे। ऐं इहो कॾहिं बि काफ़ी कोन हूंदो आहे, काफ़ी कोन हे हूंदो काफ़ी आहे। कोन हूंदो। हिन करे तव्हां अहिड़े शख़्स सां शादी कंदो जेको उन तरह जी दोष भावना जो शिकार आहे ऐं हुनजो नतीजो इहो थींदो आहे कि हो परिवार जी सेवा घटि कंदा आहिनि ऐं समाज या चर्च जी सेवा काफ़ी ज़ोर लॻाए कंदा आहिनि। ऐं जेके ॿियनि जी सेवा कनि था हुननि खां तव्हां ख़फ़ा कीअं था थी सघो? तव्हां ख़फ़ा कीअं थींदव? तव्हां चवंदो जान मूर्ख ख़बर आहे कि तव्हां ॿियनि जी सेवा करण में लॻल आहियो, हिन जो राज़ छा आहे? ऐं उहो धार्मिकता जो नक़ाब पाए चवंदा ओहो हे प्यार आहे, पर वास्तव में उहो कंहिंजो कर्ज़ लाहिणु चाहींदा आहिनि। न ख़बर हुजे कि हो केरु आहे। थींदी आहे न सुलझियल दोष भावना कर्ज़ आहे जंहिंखे मूंखे जल्दी लाहिणो आहे, तूं इहा भावना खाईंदी रहंदी आहे। इहो ॾाढो शक्तिशाली अहसासु आहे। मूंखे पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइणो आहे कि जेके उहे ॾिसनि था कि हिकु ॻाल्हि सम्झी वठनि, तव्हांजे मन में इन जो मतिलबु न आहे त तव्हां कूड़ ॻाल्हायो था, पर तव्हां पाण सां पुछो जेकी बि ॻाल्हि आहे प्रभु जे वचन सां सहमत थियो। मूंखे ख़बर आहे कि तव्हांखे इहो पतो लॻंदो कि तव्हांखे माफ़ी मिलंदी ज़रूरु। तव्हां निर्दोष न आहियो, मूंखे माफ़ी न मिली आहे ऐं मां दोषी आहियां, पर ईअं न थींदो आहे। माफ़ी वठो, तव्हां दोषी न थींदव। इहा ॻाल्हि तव्हांखे चई सघंदी आहियां कि मुंहिंजे लाइ हिकु ॻाल्हि हुई जेकी तव्हां पछतावो कयो आहे त तव्हांखे माफ़ी मिली। तव्हां उन जी पछताव जी भावना पंहिंजे मन में न रखो, जेकी भावना तव्हांखे वस में करे छॾींदी आहे, पंहिंजी इच्छा सां तव्हांखे सवारे छॾींदी पोइ आहे। चवंदुमि परमेश्वर जे वचन जी सचाई ऐं शिक्षा असांजे हुन पल सां जुड़ियल आहे जॾहिं असां पंहिंजे दिलि खोले चवंदा आहियूं मूंखे छा थो लॻे। माण्हुनि जे मन में इहा दोष भावना हूंदी आहे कि हो माण्हुनि जी उमीद पूरी न कंदा आहिनि। तव्हांजे मन में दोष भावना आहे, तव्हांजे मन में दया कोन्हे, तव्हांजे मन में प्यार कोन्हे। तव्हांखे इहो नथो लॻे कि तव्हांखे प्रभु यीशु जे करे तव्हां दोष भावना खे भरींदा रहंदा आहियो। हिन सभिनीनि ॻाल्हियुनि खे भुलिजी असां दोष भावना जो वीचार कंदासीं। वरी चवंदुमि सिर्फ़ु प्रभु जे चरणनि में ई असां दोष भावना सां पूरी निजात पाए सघंदा आहियूं। माण्हुनि जी सेवा करणु सुठो आहे, माण्हुनि खे रोटी खाराइणु सुठो आहे, पर दोष भावना सां जकड़ियल रहण सां अस्वस्थ संतुलन पनपंदो आहे। दोष भावना जा कहिड़ा अलॻि रूप थींदा आहिनि। तव्हां पाण खे दोषी सम्झी सघंदा आहियो पंहिंजी ई ग़लती जे कारण, या तव्हां सोच जे कारण तव्हांखे कोई ग़लती थींदी आहे, सोचे करे तव्हां कुझु सही न कंदा आहियो। कुझु माण्हू प्रभु जी सेवा इन करे भावना में कंदा आहिनि कि जेसिताईं उन्हनि जी दोष भावना निकिरी न वञे। ऐं मूंखे लॻंदो आहे इहो सच बि आहे। इहा भावनाउनि खे असां पंहिंजे ते क़ाबू न थियणु ॾियूं, इन करे असां प्रभु सां मिलंदा आहियूं ऐं इन खिल जो अंत न आहे। पर मिसाल जे तौर ते डपु, तव्हांखे डपु लॻंदो आहे, इन जो अर्थ आहे तव्हां ॾकण जो कुझु न आहे ऐं डपु जहिड़ो कुझु न आहे। ॾकाइण वारी मूवी हिन ॻाल्हि जो वॾो सबूत आहे। मूंखे ॿारनि खे डपु वारियूं फिल्म ॾिसणु वणंदो आहे, पर मूंखे नफ़रत आहे। थोरो हिन विषय में सोचो, तव्हां थिएटर में वेठा आहियो, पैसा भरे ऐं फिल्म जो उहो परदो ख़ासि करे ॾकाइण वारी फिल्मुनि जो तव्हांखे हुन दुनिया में वठी थो वेंदो आहे जेके काल्पनिक थींदियूं आहिनि। हिन ई वजह सां असांखे फिल्मूं पसंदि ईंदियूं आहिनि, चाहे उहो प्यार, डपु या साहस कथा हुजनि। थिएटर मुंहिंजे अंदरि उहो अहसासु जॻाईंदो आहे जेको मूंखे उत्साह ऐं रोमांच सां भरपूर कंदो आहे। त सभु भावनाऊं सचाई सां जुड़ियल न थींदियूं आहिनि। अगरि तव्हां हिन मनोरंजन जी दुनिया सां नथा जुड़णु चाहियो त पंहिंजे क़रीबी रिश्ते में झांके ॾिसो जेको चवंदो आहे मूंखे ईअं लॻंदो आहे, पर उनमें छा सचाई आहे? छो त केॾा दफ़ा असांजी भावनाऊं छड़ो भावनाऊं थींदियूं आहिनि। डपु जे बारे में असांखे थोरो अञा ॿुधायो, छो त माण्हुनि खे जीवन में वधीक निर्भर कंदो आहे। भावनाउनि जे बारे में तव्हां सेखारियो। हिन जो सारांश आहे बाइबल जे 9 नियमनि सां यीशु घड़ी घड़ी चयो आहे ॾको न, ॾको न, ॾको न। ऐं अगरि तव्हां हुन हालतनि खे ॾिसी वरितो जंहिंमें हुननि चयो आहे
हुननि किथे न किथे डपु हुयो। यीशु असांजी ॿेड़ी ॿुॾण ते आहे, हीअ कोई कल्पना न हुई। हेतु सचो तूफ़ान हुयो, समुंद्र जो, सच लहरियूं हुयूं, सची आंधियूं हुयूं बि। ऐं यीशु चयो, ॾको न, ॾको न। पर छो त हिन करे, छो त यीशु इहो पाण चयो हुयो ऐं उहे चाहींदा आहिनि कि कॾहिं न ॾकिजे। असांखे हीअं तरह सां जीअणु खपे, जीअण असांजे जीवन ते परमेश्वर जो काबू आहे ऐं असांखे उन्हनि ते क़रीब रहणो आहे। ऐं जॾहिं तव्हां सम्झी वेंदो कि प्रभु जे काबू में सभु कुझु आहे ऐं उहो पंहिंजो वचन तव्हांजे जीवन में पूरो कंदो आहे, त तव्हांखे बि ॻाल्हि जी ॾकण जी ज़रूरत कोन्हे। ऐं असांजे जीवन में बि आंधियूं आहिनि, पर अगरि प्रभु जे काबू में आहे त ॾकण जी कोई गुंजाइश ई कोन्हे। अगरि असां सचा मसीह आहियूं त हीअ सबक़ु अनोखी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे जीवन में हिकु अहिड़े माण्हू सां मिलंदा आहियो जंहिंखे सही में न ॾकणो आहे प्रभु ते विश्वास रखण जे लाइ, त तव्हांखे ख़बर हुजे कि हुननि जी ॿिया बि विश्वासी आहिनि जेके हिन निडर सां बेजोड़ हिसो आहिनि ऐं हे न चवंदा आहिनि कि तूफ़ान आयो आहे। हा, पंहिंजे जीवन में आयल बीमारियुनि जे तूफ़ान खे ॾिसी सिर्फ़ु इहो चवंदा आहिनि, ॾिसो तेज़ आंधी आई आहे पर मां न ॾकंदुमि, छो त मूंखे विश्वास आहे प्रभु आंधियुनि में बि मूंसां गॾु आहे ऐं उहो पंहिंजो वादो ज़रूरु पूरो कंदो। पर कॾहिं कॾहिं ईअं न थींदो आहे कि असां इहो न सम्झंदा आहियूं प्रभु सामर्थ्य कोन आहे, पर असांखे शक हूंदो आहे कि असांजी मदद कंदा। छा इहो वाकई में असांजी फ़िक्र कंदा आहिनि सच में? सही आहे। ऐं अविश्वासी ॾेखारण लाइ त बि असां प्यारु कंदा आहियूं। छा उन जो मतिलबु अनमोल आहे? कहिड़ा दफ़ा असां ईअं ई ख़बर चाहींदा आहियूं, पर प्रभु असां सां प्यारु कंदो आहे, उन्हनि जे लाइ अनमोल आहियूं, महत्वपूर्ण आहे, जाम ख़ासि आहियूं। ऐं इहो लॻंदो आहे असांजी चिंता कंदा आहिनि, असांजे मन में डपु छो आहे पोइ? ऐं ईअं थींदो आहे तॾहिं असांजे मन में डपु ईंदो आहे। फ़िलहाल मां हिकु अहिड़ी किताबु पढ़ां थी जेके मां पहिरियों बि पढ़ी चुकी आहियां घणाई दफ़ा। इहो प्यार जे बारे में आहे, जेको लेखक हिन में लिखियो आहे कि लॻभॻि 79 माण्हू डप जी भावना सां प्रेरित आहिनि ऐं बचियल 21% माण्हू सिर्फ़ु हिकु प्यार सां प्रेरित आहिनि, प्यार सां। वजह इहा आहे त असां यकीन न कंदा आहियूं, ॾको न डप जे करे। पर न ॾकण जी सिर्फ़ु हिकु वजह बचियल आहे, असांखे थींदी आहे, उहो तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां त इन में बिना चयल नियापो आहे, मूंखे तव्हां सां प्यारु आहे ऐं इहो प्यारु इन करे हमेशह तव्हांजी देखभाल कंदो, तव्हांजी ज़रूरत पूरी कंदो। इहा तव्हांजे लाइ समर्थ आहे, मूंखे इहो शान आहे, मूं में इहा क्षमता आहे, मूंखे शक न आहे मां न करे सघंदमि। ऐं इहो कहावत आहे कि प्रभु कंहिंजे लाइ कुझु बि करे सघंदो आहे, उन जे लाइ सभु कुझु आहे। हिन ॻाल्हि ते तव्हां गौर सां ध्यानु ॾियो, जंहिं यीशु पंहिंजी जान ॾिनी, प्यार जो प्रमाण ॾिनो, हुन ई हुन भयंकर तूफ़ान जे मध्य में चयो ॾकिजो न। ऐं अगरि तव्हांखे हुननि जे प्यार ते शक आहे, अगरि प्रभु जे प्यार खे खणी तव्हांजे मन में शक अथव, त तव्हां हुन क्रूज़ जी ऐं छिकिजी वेंदव। ऐं जेका हिन जो सबूत आहे त आख़िरकार मुंहिंजे लाइ प्रभु जो प्यार, तव्हांजे लाइ प्रभु जो प्यार, दुनिया जे लाइ प्रभु जो प्यार प्रगट थियल आहे क्रूज़ ते। ऐं अगरि मां हुन ई क्रूज़ खे मां आदिन जे विच में वठी अचां जिते यीशु चवंदो आहे ॾकिजो न, त हुन जे पार जो रस्तो आहे। मूंखे लॻंदो आहे डपु सभिनीनि भावनाउनि खां वधीक ताक़तवर आहे। हा, सही चयो। मां इन खे चवणु चाहींदमि हिकु अधिकारी भावना जेके शैतान इस्तेमालु कंदा आहिनि असांखे दॿाइण लाइ। डप जे करे असांजो मन दोष भावना में अचणु लॻंदी आहे। डप जे करे जीअं मूंखे डपु आहे कि हाणे अॻियां छा थींदो। मूंखे डपु आहे प्रभु मूंखां खफ़ा आहिनि, मूंखे डपु आहे कि इहो मां न आहियां जेको मूंखे थियणु खपे, मूंखे डपु आहे मूंखे माफ़ी न मिलंदी। ऐं ईअं थींदो आहे, डप जो नतीजो निकिरंदो आहे त असां इहो कंदा आहियूं ऐं मोटी ईंदासीं तव्हां सां गॾु साम्हूं भावनाउनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदासीं। इलाही ॻाल्हियूं आहिनि, तव्हां हिते ई वेझो, असां मिंट में आयासीं। असां मोटी आया आहियूं, भावनाउनि जे बारे में चर्चा कंदासीं ऐं कीअं उहो असां ते काबू न कनि। ऐं असां सां गॾु आहिनि पैस्टर एंडी स्टैनली। ब्रेक खां पहिरियों असां ॻाल्हायूं पिया डप जे बारे में। मूंखे ख़बर करणी आहे कि छा तव्हांजे जीवन में इन जो कोई उदाहरण आहे जेको तव्हां ॿुधायो? डप जो कहिड़ा आहिनि जेके मां न ॿुधाईंदुमि, हुननि मां हिकु आहे, ॿुधण में अजीब लॻंदो, पर पपा हिकु सफल पास्टर हो ऐं लेखक हो जॾहिं मां कॉलेज में हुयुमि। ऐं मां जाम मशहूरु पास्टर हो। ऐं जॾहिं मूंखे ख़बर पई कि मूंखे सेवकाई करण जो बुलावो आयो आहे, त ख़बर न हुई कि छा करणो आहे, पर सेवा
करणु चाहींदो हुयुमि, पर मुंहिंजे मन जे अंदर ई अंदरि हिकु वॾो डपु वेठल हो कि मूंखे छा करणो हूंदो। छा मां हिन कसोटी ते सही तरह बींदुमि? हुननि ॾींहंनि में मां उन्हनि जी सेवकाई शॉर्ट वेव रेडियो जे ज़रिए ऐं दूरदर्शन जे ज़रिए संसार जे हर देश में पहुची वई हुयमि ऐं मां सोचींदो हुयुमि हाणे मां छा कंदुमि। ऐं सवाल फालतू आहे, पर मन में हिकु राहत हुई। पपा सभु कुझु कयो आहे, हिकु वॾो चर्च ठाहियो हो, ऐं ॿियो मां त सम्झी थी हाणे सघां। करण जे लाइ छा बचियो आहे? इहो बि हिकु फालतू सवाल हो, पर उहा हिकु सची चिंता ऐं सचो डपु हो। ऐं उहो सवाल मूंखे आत्मगौरव खे कुचली रहियो आहे। ख़ासि करे मूंखे दर्शन ऐं मुंहिंजी बुनियाद सोच खे ऐं क्षमता खे कुचली रहियो आहे, ताकी मां इहो बि न पुछां प्रभु हाणे मां छा कयां। छो त जॾहिं बि मां इहो प्रार्थना कंदो आहियां तॾहिं मां सोचींदो आहियां कि हाणे कुझु न बचियो आहे। हा, इहो हिकु वॾो वॾो सवाल हुयो ऐं ॿीहर इहो हिते ईंदो आहे जंहिंजे बारे में असां चर्चा कई हुई। मूंखे हिन सवाल खे यादि करणो पियो आहे कि मां केरु आहियां। हा। प्रभु मूंखे छो घुरायो आहे? प्रभु मूंखे कंहिंजे लाइ ठातो आहे? पपा सां पंहिंजी तुलना करणु बराबरि। मां छॾी कोन छॾियो। मूंखे हुननि सां गॾु पंहिंजी तुलना करणु छॾणी पई ऐं काफ़ी अभूतपूर्व ॻाल्हियूं कंदा हुआ। मूंखे चुप रहणो हो, इहो जाम विचित्र लॻंदो हो। प्रभु मूंखे जेको ॾिनो, हा, उन में संतुष्ट रहणु ऐं ॿियनि सां गॾु पंहिंजी इन्हनि तुलना ॻाल्हियुनि न में करणु। नादानी न हुई, इहे ख़ैर, ॻाल्हियूं हिकु महान ॿी आहिनि। ॻाल्हि जंहिंजो ज़िक्र मां पंहिंजी किताब में कयो आहे, उहा आहे ईर्ष्या। छो त इहा बि काबू करण वारी भावना आहे ऐं ईर्ष्या जो अहम लक्षण आहे ब्रेन जी विफलता जो जम के जशन मनाइणु। जेके माण्हू तव्हां खां हिकु या ॿ क़दम अॻियां आया आहिनि, उहे अगरि लड़खड़ाइनि त तव्हां मुंहं सां चवंदा आहियो ओ जाम ख़राबु थियो, पर हुननि जो सभु मुसीबत ॾिसी तव्हांजे मन में लड्डू तव्हां सही फुटंदा आहिनि। आहियो। ऐं जॾहिं इहो थींदो आहे तॾहिं तव्हांखे पंहिंजे घुटननि जे बल ते किरी चवणु खपे, प्रभु जी मां वाकई में पापी आहियां। मूंखे दिलि में जेको बि गंद हो हुनखे साफ़ कयो। मुंहिंजे ख़्याल सां हिन सभिनि ॻाल्हियुनि जो अनुभव मां पंहिंजी ज़िंदगी में कंदो आहियां ऐं इन्ही हालतुनि सां गुज़रींदे हुए मां चयो आहे मूंखे सिर्फ़ु प्रभु जी आज्ञा मञणी आहे ऐं पाण खे ब्रेन जे असर खां बचाइणो आहे, न त मां पाण खे क़ाबू पाए कोन सघंदुमि। क़ाबू पाइणु ज़रूरी आहे। ऐं बेशक तव्हांजी समस्या आहे, तव्हां प्रभु जे बिना पंहिंजे पाप जे तरफ़ ॾिसी रहिया आहियो। बिल्कुलु। ऐं तव्हांखे ख़बर आहे कीअं थींदो रहंदो आहे। हमेशह आदर्श मञींदा आहियूं, पंहिंजे माउ पीउ खे चवंदा सही आहियूं आहे। कि असां तव्हांजे लाइ सभु कुझु कयूं था, प्रभु खे चाहींदा आहियूं। उहो अनोखो हूंदो आहे ऐं माण्हू जंहिं महिल चवंदा आहिनि इहो सच आहे ऐं उन्हनि जी इहा रचना आहे। ऐं असांजे लाइ इहो वॾो ई भावनात्मक थींदो आहे। भावनात्मक थींदो बिल्कुलु। आहे। उहा भावनाएं असां ते ॾाढी वेंदियूं आहिनि ऐं असांजे आसपास जा सभु कुझु हुननि जे असर में अची वेंदा आहिनि ऐं उन ई स्थिति में देरि रहण जे बावजूदि असां उन्हनि भावनाउनि जे अचण जी सही वजह न सम्झी सघंदा आहियूं ऐं उन भावनाउनि जे असर जे कारण ई असां ब्रेन खे परेशान कंदा आहियूं। ॾिसो, जॾहिं तव्हां चयो कि इहे भावनाऊं वधीक तेज़ ऐं अटकत थींदियूं आहिनि, मुंहिंजे मन में हिकु ॻाल्हि आई, उहा जेकी आहे कि मूंखे चमकी वई मुंहिंजे मन में। उहा लॻभॻि थींदी आहे त मुंहिंजे पीउ मूंसां इहो जाम कुझु कयो हुअईं ऐं जंहिंजे करे मुंहिंजी विनाशकारी ऐं ख़राबु गुस्से वारो हो ऐं उहो जाम इन करे मां सिर्फ़ु इहो कंदी हुयमि कि मां ॾकंदी हुयमि उन सां, पर जेके माण्हू उन वांगुरु व्यवहार कंदा हुया। सुठी ॻाल्हि आहे। त हिकु मसीह थी करे बि सेवकाईअ में मां ख़ासि करे अहिड़े माण्हुनि जेके व्यवहार कंदा आहिनि इन तरीक़े सां अधिकार करण जी कोशिशि ठाहींदा आहिनि, अधिकार करण जी कोशिशि था कनि मुंहिंजे मथां ऐं बिना सोचे सम्झे मुंहिंजे मथां काबू पाइण था चाहिनि, उनखे ख़ुशि रहण जो प्रयास कंदी आहियां ऐं जीअं उहो नाराज़ न थिए, जेके सुठी ॻाल्हि आहे। ग़लति ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे मन में न अचे। मुंहिंजे जीवन में अहिड़ी मुश्किल ॻाल्हि हुई जिते मां कोन थी पाए सघां जेको ऐं जंहिंमहिल माण्हू जाम थींदा आहिनि त ख़बर पवंदी आहे कहिड़ी ॻाल्हि आहे। त तव्हां उन टिनि बिंदुनि खे कीअं जोड़ियो? छो त मुंहिंजे ख़्याल में कहिड़ा माण्हू तव्हां जहिड़ी हालतुनि में गुज़रंदा आहिनि, पर इहो मुश्किल थींदो आहे उन्हनि जे लाइ चवणु मां विजय हासिल कई आहे, हुन डप ते मां हावी थी वियो आहियां, त तव्हां कीअं हासिल कयो? ख़ैर, मां हमेशह माण्हुनि खे चवंदी आहियां त पंहिंजे पाण सां वेही करे गुफ़्तगू कयो। लंबी गुफ्तगू। असां ॿियनि सां हमेशह गुफ़्तगू कंदा आहियूं, पर तव्हां पाण सां गॾु गुफ़्तगू करणु खपे। पाण सां इहो सवाल पुछो, पहिरें कार्यक्रम में ॿुधायो छा तव्हांखे महसूसु थी रहियो आहे? मूंखे छा महसूसु थी रहियो आहे? मूंखे ईअं छो थो महसूसु थिए? मूंखे ख़बर करण लाइ वधीक वक़्तु न लॻंदो आहे मुंहिंजे डप जो कारण छा आहे। मां प्रभु जे वचन ते हलंदी रही आहियां, पंहिंजी हर भावनाउनि खे जाम असहमतीअ सां ॾिठो आहे ऐं जीअं माण्हुनि खे हमेशह कंदा आहिनि, सिर्फ़ु भावनाउनि जे तौर ते प्रतिक्रिया कंदा आहिनि ऐं उनखे अहसासु थियणु लॻंदो आहे कि उहे माण्हू आदिम थी रहिया आहिनि। उन पंहिंजे मथां पंहिंजे उमिरि में निर्देशी ख़राबु ॻाल्हियूं ऐं मिज़ाज भावनाऊं अविवेकी गुस्सो वारो ख़ुशि थींदा आहिनि, पर मूंखे ख़बर आहे मुंहिंजे जीवन में कहिड़ी ॻाल्हि हुई जेको मूंखे ख़ुशि न थियणु ॾिए पई ऐं जंहिंजे करे प्रभु उन्हनि ॻाल्हियुनि खे मुंहिंजे जीवन मां दूरि करे छॾियईं जीअं मूंखे उन सां निपटणो न पए।
प्रभु ईअं नथा चाहिनि छो त इन जो इहो तरीक़ो आहे आज़ादी पाइण जो ऐं तरीक़ो आहे त जीअं माण्हुनि में असां सामनो करे सघूं, छाकाणि त असां पाण उन जे लाइ मुक़ाबले लाइ क़ाबिल न सम्झंदा आहियूं ऐं परेशान थींदा आहियूं। जीअं तव्हांजा रिश्ता टुटी वेंदा आहिनि ऐं सुठा रिश्ता तव्हांजा टुटणु लॻणु शुरू थी वेंदा आहिनि अगरि तव्हां उन माण्हुनि जो मुक़ाबिलो नथा करे सघो जेके गुस्सो ईंदो आहे तव्हांजे मथां ऐं उहो माण्हू ऐं इन ई तरह इहा ॻाल्हि अॻियां वधंदी आहे। हा, इहो एतिरो आसान कोन हूंदो आहे, एतिरो आसान कोन आहे। अॼु इहो ॾींहुं आहे एंडी, मूंखे केॾा दफ़ा कुझु चवणो पवंदो आहे कि 1 मिंट बीहो, अगरि तव्हां गुस्से में आहियो उनखे मां ख़ुशि रखण जी ज़रूरत कोन्हे, काई बि ॾिसो, ज़रूरत न आहे। हिन स्वस्थ आत्मा वार्तालाप जो तव्हां हासिल कयो आहे, इहो तव्हां इहो चयो मूंखे छा महसूसु थींदो आहे, हिन जो मूल कारण छा आहे ऐं इहो असाधारण परिपक्वता आहे। मां पंहिंजे ॿारनि लाइ दुआ कंदो आहियां कि हुननि में हे हुजे ऐं जॾहिं मुंहिंजे ॿारनि जे जीवन में भावनिक संघर्ष ईंदो आहे त मां थोरी देरि चुप रहंदो आहियां ऐं उन्हनि खे बि इहा अजीब शिक्षा ॾियण जी कोशिशि करे हुननि खां पुछंदो आहियां तव्हांखे छा थो महसूसु थिए, सोचो उहो छा आहे। हे कई दफ़ा असां हिन ॻाल्हि सां वाक़िफ़ हूंदा आहियूं, अहिड़ो छा आहे जेको तव्हांखे खपे ऐं मिलंदो कोन अथव। तव्हां हिन जो सभु ख़ुलासो कयो अथव। इहा ॻाल्हि असांखे सिखणी खपे ऐं इहा कोई अंत प्रज्ञा कोन आहे। मुंहिंजी अंत प्रज्ञा आहे कि मां हमेशह अहिड़ियुनि शयुनि जे सभिनीनि माण्हुनि सां पंहिंजे जीवन भर हा, परे रही यकीनन। सघां। हा, मूंखे अहिड़ा माण्हू पसंदि कोन्हे जेके आसे पासे में रहंदा आहिनि। मूंखे इहो खटकंदो आहे ऐं इन जे करे इहो थींदो आहे कि कॾहिं मां बि बिल्कुलु अहिड़ा स्वभाव कयां ऐं जॾहिं मूंखे तव्हांखे इहो ॿुधाईंदो कोन। जॾहिं मूंखे कोई क़ाबू न कंदो हुयो, मां हमेशह सभिनीनि खे क़ाबू करणु सुठो आहे। चाहींदी हुयमि। त इन्हनि ॻाल्हियुनि जो संतुलन मूंखे सिखणो पियो, पर इहे ॻाल्हियूं सिखण खां पोइ मूंखे काफ़ी ईअं वक़्तु लॻो जीअं मूंखे ख़बर पई त माण्हुनि ते क़ाबू करणु, उन्हनि खे ख़ुशि रखण जो प्रयास करणु ऐं एतिरनि माण्हुनि सां गॾु हूंदी हुअमि जेके काफ़ी शांति स्वभाव जा हूंदा हुया ऐं मां उन्हनि ते क़ाबू में जीअण जो रखंदी बेकार हुअमि जीअं अंदाज़ मूंखे ख़ुशी थिए ऐं मां ख़ुशि थी सघंदी हुअमि। इन अंदाज़ सां मां हमेशह, मूंखे त कॾहिं ईअं न लॻो आहे बेकार रहियो, पर हिकु दफ़ो जॾहिं मूंखे ख़बर पई, मां चवणु चाहींदमि कि मूंखे केतिरो ख़राबु महसूसु थियो कि मां ईअं बदतमीज़ कीअं थी वियमि। पर प्रभु जो धन्यवाद आहे, उन्हनि मूंखे सेखारियो कि पंहिंजी भावनाउनि खे कीअं बजाइणो आहे ऐं इहो ज़रूरी आहे। प्रभु जी सहायता सां गॾु इहो तव्हांजे थियो। दर्शकनि जे लाइ इहा महत्वपूर्ण ॻाल्हि आहे, छो त हिन भावना खां छुटकारो पाइण जे बावजूदु तव्हांजे जीवन जे मोड़ में तव्हां हुननि जी तरफ़ झुकी सघंदा आहियो। सही। ऐं कंहिंजे लाइ बि इहो चवणु फालतू थींदो आहे कि जॾहिं प्रभु मूं ते पंहिंजे कमु पूरी कयो आहे त मुंहिंजो झुकाव हुन भावनाउनि जी तरफ़ वापसि कॾहिं बि न थी सघंदो आहे। मूंखे इहो सच कोन लॻंदो आहे। मां सोचींदो आहियां कि हिन जो रहस्य मुंहिंजी टुटल थियल पापनि जी दिशा में लिकियलु आहे ऐं प्रभु मूंखे सेखारणु चाहींदा आहिनि कि इहो कॾहिं थींदो आहे जीअं मां पाप रहित परिपूर्णता जी न बल्कि आत्मनियंत्रण जी कसरत कयां, छो त आत्मनियंत्रण महसूसु थींदो आहे, महसूसु थींदो आहे, महसूसु थींदो आहे, महसूसु थींदो आहे। मां हिन खे सुञाणींदो आहियां ऐं मां उन ते अमल कंदुमि जीअं मां हमेशह जय पाए सघां। मां सिर्फ़ु पवित्र आत्मा जी अगुवाई ते निर्भर रहंदुमि जेको तव्हांखे महसूसु करणो पवंदो। मां बि चाहींदी आहियां उहा ग़लती वापसि न कयां, पर हिन सां कोई लाभ न पर थींदो इहो आहे। अद्भुत आहे कि प्रभु तव्हांजे जीवन मां ईअं सभु कूड़ो साफ़ करे छॾींदो आहे ऐं तव्हांखे ॿियाई ताईं हुननि माण्हुनि जे लाइ जेके इन ॻाल्हियुनि सां लड़ी रहिया आहिनि। प्रभु जी मेहर छलकंदी आहे कि असांजी पापमय दशा जे बावजूदु हुननि मूंखे ॻोल्हियो आहे। ऐं ॾिसो, मां प्रभु जी शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि मुंहिंजे द्वारा माण्हुनि सां ॻाल्हायो आहे। इहो मुंहिंजे लाइ हैरानी खां घटि कोन्हे ऐं उहो चाहिनि था सच चवनि। मां माण्हुनि खे अहिड़ी ॻाल्हि चवां जेकी सच आहे ऐं उन्हनि खे हमेशह उहो सेखारियां जेकी सही आहे। जाम ॻाल्हियूं आहिनि, आज़ादी मिलंदी आहे। ऐं ख़बर अथव, मूंखे पाण सां इहो लॻंदो आहे कि जंहिंमहिल मां हमेशह सिगरेट पीअंदी हुअमि, पर देव खे चई सघां कि मां हाणे सिगरेट न पीअंदसि, मूंखे काफ़ी कुझु सहणो पियो हुयो। ऐं उन्हनि मूंखे विश्वास छॾे आहे ॾिनो, इन करे तव्हांखे उन्हनि सां नफ़रत हुई। पर उन सां गॾु माण्हुनि जी मदद करण जो मौक़ो मिलियो, उन्हनि खे सम्झाइण जो अवसर मिलियो ऐं उन ते मूंखे इहो मिलियो कि जेको असां पंहिंजो तजुर्बो ॿुधाए उन्हनि खे तजुर्बा आज़ादगी ॾियारियूं इन ॻाल्हियुनि सां जेके बि तव्हांखे ख़बर आहिनि असांजे कमु ईंदा आहिनि ऐं प्रभु असांखे ॾियण वारा आहिनि ऐं असां माण्हुनि जी मदद कंदासीं प्रभुअ जे लाइ जेको बि करिणो आहे। ऐं उहो औज़ार जेका असांजा आहिनि, तजुर्बे सां गॾु असां हलूं था। तव्हांखे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां गुज़रणो पवंदो आहे आज़ादगी पाइण जे लाइ, उन ॻाल्हि खे जेको बि तव्हां उहे रस्ता मिलनि। असांजे समाज में कुझु बि करण लाइ तरीक़ा हूंदा आहिनि ऐं अगरि तव्हां परिपूर्ण स्वस्थ चाहींदा आहियो त तव्हांखे प्रभुअ सां गॾु पाण खे वक़्तु बिताइणु खपे। असांखे ईअं छो महसूसु थिए थो? ऐं अगरि असां जेका दर्शकनि खां पुछियो हिकु दफ़ो
केतिरा हद ताईं भावनाउनि जे क़ाबू में आहियो? तव्हां पाण ते अहसान इहो छो नथा कयो ऐं पुछो था कि तव्हांखे इहो भावनाऊं छो थी क़ाबू कनि? भावनाउनि मूं ते क़ाबू कंदियूं हुयूं, जीअं तव्हां चयो आहे कि ख़ैर इन ॻाल्हि जे मां तव्हांखे ॿुधायां ऐं तव्हां सां गुफ़्तगू कई, गुज़ारियो वक़्तु जेको ऐं जिते तव्हां चवंदा आहियो कि जीवन बदिले, ऐं मूंखे इहो महसूसु छो लॻणु इहो थियो वॾो आहे? बदिलाव आणे सघंदो आहे, ख़ासि करे अगरि असां रुकी रुकी हिन हालतुनि जो सामनो कयूं जंहिंखे कई दफ़ा ई असांजी भावना जे मचलण सां बेकाबू थी वेंदियूं आहिनि। ख़ैर, हमेशह जी तरह इन दफ़े बि असां तव्हां सां गॾु चर्चा कईसीं। मूंखे बि ख़ुशी थी। मज़ो आयो। तव्हां ऐं मां मिली करे ॿियनि ॻाल्हियुनि जे बारे में कुझु कार्यक्रम कंदासीं, इन करे इन जो अंत न आहे। ऐं चर्चा कईसीं तव्हां सां गॾु, एंडी सां गॾु जेकी बि ॻाल्हियूं कयूं भावनाउनि जे। मूंखे ख़बर कोन्हे कि केतिरी भावना मन में आहे, असांखे खपे न खपे, केतिरी भावना हलंदी रहंदी आहे ऐं असांखे सिखणियूं आहिनि उहे ॻाल्हियूं जेकी आहिनि इन में। वरी मां ईंदमि आख़िरी संदेश खणी, लिविंग बियॉन्ड योर फीलिंग्स। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।